अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल्ला गडाणी। दोस्तों, शहीद इस्माइल समेजे जो बेरहमानो कत्ल दिल दुखाईंदड़ ऐं इंसानियत खे लोॾींदड़ हिकिड़ो वाक़ियो आहे जेको उमरकोट जे शहर मोती चौक भरिसां पेश आयो। हिकु वहशी उन जो गलो कटियो, लेकिन हू पंहिंजे मौत खे अखियुनि जे साम्हूं ॾिसंदे बहादुरीअ सां मुस्कुराईंदो रहियो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उन वाक़े वारे जॻह ते पुलिस जी चौकी बि भर में मौजूद हुई, लेकिन पुलिस जेको आहे फिलफोर मदद जे लाइ न पहुची सघी। न को रेस्क्यू को इदारो पहुची सघियो उन जे खणण जे लाइ कि को एम्बुलेंस वग़ैरह हुजे उनखे खणी करे अस्पताल ताईं पहुचायो वञे, लेकिन उतां जे माण्हुनि पंहिंजी मदद पाण करे उनखे जेको आहे शहज़ोर में खणी करे अस्पताल पहुचाइण लॻा। लेकिन हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे शहीद इस्माइल समेजो जेको आहे हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। सो इहा कमज़ोरी असांजे पुलिस जी आहे। अगरि असांजी पुलिस इन्हनि मुजरिमनि खे, इन्हनि रहज़ननि खे, इन्हनि जेकी आहे इंसानी रत चूसीदड़नि खे जेकॾहिं सज़ा ॾे त शायदि असांजे सिंध जे अंदरि अहिड़ा वाक़िया रोज़नामा पेश न अचनि। सो इहा कमज़ोरी असांजे पुलिस जी आहे जो पुलिस ज़र्रे बराबरि बि किरदारु नथी अदा करे। छा इहे रहज़न, छा इहे जेके आहिनि वहशी असांजे पुलिस खां ॾाढा आहिनि? छाजे करे पुलिस इन्हनि खे कंट्रोल नथी करे सघे? सो इहो जेको आहे असांजे पुलिस जी कमज़ोरी आहे। ऐं रोज़ाना असांजे सिंध जे अंदरि अहिड़ा वाक़िया पेश अचनि था पिया। सो पुलिस खे हरकत में अचणु खपे। ऐं ॿी इहा ॻाल्हि आहे दिलि दुखाईंदड़ इहो इंकिशाफ आहे कि पुलिस जे चवण मुताबिक़ शहीद इस्माइल समेजे जो कातिल पंहिंजो रत जो रिश्तो निकितो, पंहिंजे रत जो रिश्तो सौट निकितो। सो एसएसपी उमरकोट खे पुरज़ोर अपील थी कजे त शहीद इस्माइल समेजे जे कातिल खे फिलफोर गिरफ़्तार करे ऐं इन वाक़े जी जेकी आहे नोटिस वरिती वञे त जीअं शहीद इस्माइल समेजो जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ही दिलि दुखाईंदड़ वाक़ियो आहे जेको शहर जे अंदरि, सरेआम शहर जे अंदरि जेको आहे शहीद इस्माइल समेज जो गलो कटियो वियो। यार, ही इंसानियत आहे। असां मां इंसानियत ख़तम थी वई आहे। सो अफ़सोस आहे असांजे सिंध जे अंदरि रोज़ाना अहिड़ा वाक़िया पेश अचनि था पिया। हिकु दफ़ो ॿीहर एसएसपी उमरकोट खे अपील थी कजे ऐं इदारनि खे अपील थी कजे त ख़ुदा हरकत में अची करे जेको आहे इन ॻाल्हि जी नोटिस वठो त जीअं असांजे सिंध जे अंदरि अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। अस्सलाम वालेकुम।